औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 2 अप्रैल 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू आहे अली कोहर चिंजड़ीअ जे नस्ल जो शुजरो बयानु करणु। अली कोहर चिंजणी 1970 खां बाद में ॻोठ कुंभीअ मां लॾे अची ॻोठ आरीज़ा में रहाइश इख्तियार कनि था। अली कोहर खे 5 पुट आहिनि: ग़ुलाम नबी, ग़ुलाम अल्लाह, मुहब्बत अली, मंज़ूर अली, ज़ुल्फ़कार अली। ग़ुलाम नबीअ खे 1 पुटु आहे। ग़ुलाम अल्लाह खे 5 पुट आहिनि: वक़ार अली, अमान अल्लाह, अल्ताफ़ हुसैन, इम्तियाज़ अली, ग़ुलाम हुसैन, इशफ़ाक़ अली। अमान अल्लाह खे 3 पुट आहिनि: ज़मान हुसैन, फरमान हुसैन, अरमान हुसैन। अल्ताफ़ हुसैन खे 3 पुट आहिनि: आफ़ताब अली, अली कोहर, अदनान अली। ग़ुलाम हुसैन खे 1 पुटु आहे: ज़ुल्क़रनैन। ज़ुल्फ़कार अली खे 4 पुट आहिनि: ज़रार अली, इज़हार अली, इसरार अली, इक़रार अली। ॿियो शुजरो अली कोहर चिंजणीअ जे भाणेज जो आहे जंहिंजो नालो अब्दुर्रहमान आहे। अब्दुर्रहमान खे 3 पुट आहिनि: मुनसिफ़ अली, आसिफ़ अली, वासिफ़ अली। मुनसिफ़ अलीअ खे 1 पुटु आहे: अब्दुर्रहमान। आसिफ़ अलीअ खे 3 पुट आहिनि: रेहान अली, हैदर अली, आसिफ़ अली। जज़ाकल्लाह।